Assalamualaikum and welcome to Morning with आवाज़। सूमर 8 जून आहे ऐं सभिनी खे हिकिड़ो ख़ूबसूरत वीकेंड गुज़रण खां पोइ नए हफ़्ते जी नई शुरूआत सां गॾु मां अव्हांजी पंहिंजी होस्ट बाक़ पीरज़ादा वेलकम कये थी तव्हांखे ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि मुबशिर हुसैन। बिल्कुल नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर असां हाज़िर आहियूं तव्हांजे ख़िदमत में तव्हांजी सुबुह खे बहितर बणाइण जे लाइ, तव्हांजी सुबुह खे चार्मिंग ऐं एनर्जेटिक करण जे लाइ असां हिकु दफ़ो ॿीहर सुबुह जो अची विया आहियूं। यकीनन तव्हां इंतज़ारु कंदा हूंदो त अॼु बाक़ी मुबशिर काॾे ग़ाइब थी विया, अञा ताईं न आहिनि पहुता। त ॾिसो, जीअं तव्हां यादि कयो त असीं हाज़िर थी वियासीं, छो त सूमर जो ॾींहुं आहे, हफ़्ते जी हिकिड़ी नई शुरूआत आहे। हर कोई पंहिंजे घरां हिकिड़ी नई एनर्जी खणी निकिरंदो आहे। त रोड रस्ता बि जेके आहिनि मामूल जे मुताबिक़ थोरो सूमर जे ॾींहुं सुबुह सां वधीक ट्रैफिक जाम मिलंदी आहे। इन करे जेको आहे सो जेसिताईं सॼी टीम पहुची वञे या मां पहुची वञा, कॾहिं रस्ता ब्लॉक आहिनि, कॾहिं ट्रैफिक जाम आहे, इन करे थोरो पहुचंदे देरि थी वेंदी आहे। पर इहा ख़बर हूंदी आहे त असांजा नाज़रीन किथे न वेंदा ऐं पंहिंजो चैनल लॻाए करे हथ में रिमोट झले करे इंतज़ारु कंदा हूंदा, तॾहिं था अचनि असांजा एनर्जेटिक होस्ट ऑफ आवाज़ टीवी ऐं ख़ूबसूरत प्रोग्राम जो हिकिड़ो नओं आगाज़ कयूं था। ऐं उथंदे ई हिकिड़ी बहितरीन ऐं यूनिक ख़बर, हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो नओं इंकशाफ आहे जेको मुबशिर असांखे ख़बर पई आहे। हा बिल्कुलु, इहो इलाही अहम ख़बर असां ताईं पहुती आहे। असां सोचियो तव्हां ताईं बि पहुचे, हैरत अंगेज़ बि आहे ऐं थोरी लुत्फ़ अंदोज़ बि आहे। यानी की इन खां पहिरियां असां कॾहिं सोचियो न हो, ॿुधो न हो। तव्हां बि जॾहिं ॿुधंदव त तव्हां चवंदो यार कहिड़ी ॻाल्हि करे रहिया आहिनि। लेकिन नाज़रीन, हिन जे मथां रिसर्च साबित थी चुकी आहे, थ्योरी पेश कई वई आहे हिन जे मथां, ऐं उहा आहे ज़हनी सकून ऐं नफ़्सियाती इलाज जी बात। बिल्कुलु, ज़हनी सकून ऐं नफ़्सियाती जेके इलाज आहिनि उनजी हिकिड़ी ॼाण अञा वधंदी थी वञे, अवेयरनेस वधंदी थी वञे, छो त तमामु घणो ज़रूरी आहे त इंसान जी मेंटल हेल्थ बरक़रार रखे। ऐं हिकिड़ी ॾाढो यूनिक इंकशाफ असांखे ख़बर पियो त उन मेंटल हेल्थ खे बैलेंस रखण जे लाइ, पंहिंजी नफ़्सियात खे बहितर ठाहिण जे लाइ माहिरीन नफ़्सियात जेका आहे उहा हिदायत कई आहे, एडवाइस कई आहे माण्हुनि खे त पंहिंजो टाइम जेको आहे गॾहनि सां वधीक स्पेंड कयो। असां स्पेंड कयूं था, पोइ बि असांजी सही नथी थिए। जेको हिकिड़ो असां वटि आम तौर ते हिकिड़ो जानवर जेको गॾु नज़र ईंदो आहे हर रोड रस्ते ते, काफ़ी माण्हुनि वटि त पंहिंजा बि हूंदा आहिनि जेके मज़दूर तबिको हूंदो आहे। त पोइ इन जो मतिलबु त इहो थियो त जेके बि मज़दूर तबिको आहे न, उन्हनि खे कॾहिं बि मेंटली उहे न कॾहिं स्ट्रेस में ईंदा हूंदा, न उहे कॾहिं परेशान थींदा हूंदा, न उन्हनि खे कॾहिं को डिप्रेशन थींदो हूंदो, छो त उन्हनि जो त सॼो ॾींहुं गॾनि सां थो गुज़रे। बिल्कुलु इहे ई आहे नाज़रीन, हे इलाही इंकशाफ साम्हूं आयो आहे। ऐं इहा ख़बर इहा आहे त बेसिकली जेके माहिर नफ़्सियात डॉक्टर्स आहिनि उन्हनि इहो रिकमेंड कयो आहे त जेके नफ़्सियाती इलाज में मुब्तला आहिनि, जेके मरीज़ या जेके थोरो ज़हनी सकून चाहिनि था, उहो गॾनि सां पंहिंजो टाइम गुज़ारनि। इन खे बेसिकली साइंस जी लैंग्वेज में डोंकी थेरेपी चयो वेंदो आहे। ऐं इहो इन करे जेको रिसर्च साम्हूं आई आहे त गॾ जेके आहिनि उहे इलाही ज़्यादा इंसाननि सां जल्दी अटैच थी वेंदा आहिनि ऐं ख़ुशि मिज़ाज हूंदा आहिनि ऐं इलाही ज़्यादा नरम गो जानवर हुननि खे चइबो आहे। त इन करे माहिरीन नफ़्सियात इहा ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजो ज़हनी सकून चाहियो था, तव्हां चाहियो था तव्हांजी ज़िंदगी में एंज़ाइटी घटि थिए, इमोशनल जेके अटैचमेंट हूंदा आहिनि उहे घटि थियनि, या उन खां अलावा तव्हां सम्झो था ज़हनी दबाव आहे, डिप्रेशन आहे, उहे जेकॾहिं तव्हां घटि करणु चाहियो था त तव्हांखे पंहिंजो टाइम इंसाननि खां ज़्यादा गॾनि सां स्पेंड कजे। पोइ अगरि कंहिं वटि न आहे त उहो गॾु ख़रीद करे सघिजे थो पंहिंजे घर जे आॾो। ऐं ईंदड़ वक़्त में ईअं थो लॻे त जेके माण्हू अगरि थोरो फोकस कनि पंहिंजी मेंटल हेल्थ ते, त हर घर जे आॾो हिकिड़ो गॾु ओरिजिनल गॾु आहिनि, उहे असां इंसान नुमा चवंदा आहियूं यार तूं सफ़ा गॾु आहीं छा, उन्हनि सां तव्हांखे टाइम स्पेंड आहे करिणो, इहा महिरबानी कजो। एक्चुअल गॾनि सां जेके डोंकी आहिनि उन्हनि सां, डोंकीज़ सां तव्हांखे टाइम स्पेंड करणु घुरिजे। ऐं डोंकीज़ बाक़ तव्हांखे मां ॿुधायां तरक़ी बि करे रहिया आहिनि। बर्तानिया जे अंदरि 2 गॾ अहिड़ा आहिनि जंहिंजो नालो गिनीज़ वर्ल्ड ऑफ रिकॉर्ड में विधो वियो आहे 2026 में। बिल्कुलु, उहो इन करे त हिकिड़ो गॾु जेको आहे पंहिंजी ख़ुशि मिज़ाजी नरम तबियत जे लाइ यूके जे अंदरि इलाही ज़्यादा मशहूरु आहे। माण्हू बाक़ाइदा वञी करे उन सां टाइम स्पेंड कंदा आहिनि ऐं उहो एतिरो ख़ुशि मिज़ाजीअ सां उन्हनि सां गॾु पेश ईंदो आहे। ऐं जेको सेकेंड गॾु आहे
उहो सभिनी खां ऊचो जेको आहे कद रखण वारो आहे, यानी हुनजो जेको कद आहे उहो सभिनी खां डिघो आहे, जंहिंजे करे हुनखे गिनीज़ वर्ल्ड ऑफ रिकॉर्ड विधो वियो आहे। ऐं उन्हनि ॿिन्ही गॾनि जा वरी नाला बि आहिनि जेके फॉर्म ते जेका लेडी हुनखे पाले रही आहे। हिकिड़ी जो नालो आहे बाम्बोको, यानी इहो जेको आहे उहो पंहिंजे ख़ुशि मिज़ाजीअ जे लाइ इलाही ज़्यादा मशहूरु आहे। हुनखे गिनीज़ वर्ल्ड ऑफ रिकॉर्ड में जेको आहे सर्टिफिकेट जारी करे नालो एड कयो वियो आहे। ॿिए जो नालो आहे डायनामिक डेरेक। इहे ॿ गॾ जेके आहिनि इहे इलाही ज़्यादा अॼुकल्ह सोशल मीडिया ते वायरल आहिनि ऐं उहे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त ॾिसण में बि ॾाढा प्यारा मासूम लॻनि था। अच्छा अच्छा, असल में जेके कद जा थोरा वॾा गॾ हूंदा आहिनि उन्हनि खे वरी पाण सिंधी ॿोलीअ में खच्चर चवंदा आहियूं। गॾ ऐं खच्चर में बि इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे। हूअं त घणो करे हिक जहिड़ा हूंदा आहिनि पर थोरो हाइट उन्हनि जी वधी हूंदी आहे। ऐं उनजी मालिकनि इहो ई चयो आहे इंटरव्यू ॾींदे त आम तौर ते हिन डायनामिक डेरेक खे माण्हू खच्चर सम्झंदा आहिनि, लेकिन हे गॾ आहे। वरी हुन त हुनजो पूरो बायोडेटा ॿुधायो त हिन जो पीउ बि डिघे कद जो, हिन जी माउ बि डिघे कद जी हुई। यानी कि तव्हां ॾिसो इंटरनेशनली सतह ते जेके जानवर माण्हू पालींदा आहिनि, इवन गॾ ई छो न हुजे, उनजी बाक़ाइदा पोयनि जी बि ख़बर हूंदी आहे त हिन जो पीउ केरु आहे, माउ केरु आहे, कीअं आहे, हुनजा बाक़ाइदा नाला था रखिया वञनि। हिते जेकॾहिं असां पाकिस्तान में कंपेरिजन कयूं त गॾनि खे का एतिरी ख़ासि लिफ्ट न आहे। बिल्कुलु। ऐं तव्हां ॾिसो त केतिरो यूज़ थिए थो हिन जो इस्तेमालु, ऐं काफ़ी कमनि में असांखे मदद मिले थी जॾहिं गॾ आहे कंहिं वटि। ऐं वरी अक्सर असां ॾिसंदा आहियूं त गर्मियुनि में माण्हू जेके पाण वटि रखनि था छो त उन्हनि जी सोर्स ऑफ ट्रेवल बि गॾु हूंदो आहे। काफ़ी माण्हुनि वटि गाॾी न हूंदी आहे, जेको मज़दूर तबिको आहे उहो गॾनि ते सफ़र कंदो आहे, पर उन्हनि जो ख़्यालु बिल्कुलु न आहिनि रखंदा। ऐं उन ते तमामु घणो वज़न लोड करे उनखे हिकु जाइ खां ॿी जाइ ताईं वठी वेंदा आहिनि। त मतिलबु ईअं ई ॾिसी करे ई थोरो महसूसु थींदो आहे, हिकिड़ो दर्द दिलि में पैदा थींदो आहे त आख़िर आहे त उहो बि जानदार जानवर आहे, उन में साहु आहे, उनखे बि तकलीफ़ थींदी हूंदी, उनखे बि पाणीअ जी ज़रूरत पवंदी हूंदी। त उहे भाती, उहे मुंहिंजा भाइर जेके गॾु रखनि था, जिन वटि आहे, जेके पालींदा आहिनि ऐं उन्हनि खे काफ़ी कमु अचे थो, उन्हनि जो रोज़गार, उन्हनि जी ज़िंदगी ॾुखी थी वेंदी अगरि उहो गॾु न हूंदो। त हाणे ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़हनी सिहत खे वधीक मतवाज़न करणु चाहियो था, तवाज़ुन बहितर करणु चाहियो था, त तव्हां राब्तो कयो त अहिड़नि माण्हुनि सां जेके गॾु पाले था, थोरो टाइम गुज़ारियो। जेसि ताईं तव्हां हिन बारे में सोचियो, असीं कुझु देरि साई पटे करे हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीनु ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआति थी चुकी आहे। ऐं हींअर जीअं असां ब्रेक खां पोइ आहियूं त हिकिड़े नए सेगमेंट ते, हिकिड़े नए टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं, जेको टॉपिक वाबस्ता आहे असांजी सिहत सां, असांजी हेल्थ सां। ऐं अनफॉर्चुनेटली ॾाढो अफ़सोस सां इहो चवणो पवे थो त कराचीअ में, सॼे पाकिस्तान में असांजो जेको लाइफ स्टाइल आहे, इन में अॼुकल्ह हार्ट डिज़ीज़ जो रेशो वधी वियो आहे। हर ॿिए माण्हूअ खे नंढी नंढी एज में बि, यंगस्टर्स खे बि हार्ट अटैक्स थियनि पिया। ऐं हिकिड़ी प्राइवेट हॉस्पिटल आहे, उन्हनि जो त मुतालबो आहे त पर डे 103 हार्ट पेशेंट्स असां वटि ईंदा आहिनि ऐं दाख़िल थींदा आहिनि। त छा वजह आहे? ऐं जेको असांजो अलाए लाइफ स्टाइल अहिड़ो आहे, अलाए असांजे खाइण पीअण जो को अहिड़ो निज़ाम आहे जंहिंजी वजह सां हाणे इन जो हार्ट अटैक्स ऐं हार्ट डिज़ीज़ जो रेशो एॾो वधी वियो आहे। ऐं इन ई टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ मुबशिर असांखे डॉक्टर साहिबा जॉइन कयो आहे। वधीक असां डॉक्टर साहिबा खां पाण इहो पुछंदासीं त अहिड़ा कहिड़ा वजूहात आहिनि ऐं छा रीज़न्स आहिनि ऐं इन जूं प्रिवेंशन्स बि छा आहिनि। असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर आलिया एहसान, NICVD में पाण जेको आहे डॉक्टर आहिनि, ॾिसंदियूं पेशेंट्स खे ऐं रोज़मर्रा पंहिंजी ख़िदमत सर अंजाम ॾियनि थियूं डेली बेसिस ते। वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबा। वालेकुम अस्सलाम, थैंक यू सो मच फॉर हैविंग मी हियर। और इतने इम्पोर्टेंट टॉपिक पे आप लोगों ने बुलाया है। जी जी, थैंक यू सो मच फॉर योर टाइम। और आप अपना कीमती टाइम आपने थोड़ा सा अपने पेशेंट से एक्सक्यूज करके आप हमारे पास आई हैं। और जो है हम वेरी थैंक यू सो मच। एक्चुअली मैं ओपीडी रोक कर आई हूं ताकि लोगों को एजुकेट कर सकें। वी टोटली कैन अंडरस्टैंड। अच्छा, तो आज का जो टॉपिक है जिसके हवाले से हमने आपको तकलीफ दी है कि क्या वजह है कि हार्ट डिजीज इतने कॉमन हो गए हैं और हर दूसरे बंदे को, नौजवानों को, कम उम्र के लोगों को भी हार्ट अटैक्स हो रहे हैं आजकल। अच्छा, ये बहुत इंपॉर्टेंट टॉपिक है, ठीक है। ऑल्दो मैं पीडियाट्रिक कार्डियोलॉजिस्ट हूँ, लेकिन ये चीज हमारे यहाँ अलार्मिंग लिटरली
कि इतने हद तक बढ़ गई है। ये कोई छोटी रिपोर्ट नहीं थी जो तब्बा ने दी है कि 100 पेशेंट्स रोजाना एमआई के साथ आ रहे हैं। ये बहुत हम लोग का वेकअप कॉल है कि ये क्यों हो रहा है। ये कोई वायरल आउटब्रेक नहीं है कि नजला खांसी जुकाम के साथ आ रहे हैं या इसके साथ आ रहे हैं, ये एमआई के साथ आ रहे हैं। मींस इनको इन्फेक्शन हो रहा है। इसका मतलब ये कि कोई और मसला होगा, काफी दिनों से चल रहा होगा और अब इवेंचुअली एमआई के साथ आ रहे हैं। अगर आप पूरी दुनिया में देखें तो हमारे यहाँ अनफॉर्चुनेटली एक तो हमारी एशियन डेमोग्राफिक, ठीक है, जो हम इसका हम कुछ भी नहीं कर सकते, ये हमारे जेनेटिक्स है। फिर हमारी शरीयानें थोड़ी छोटी होती हैं बाकी लोगों के मुकाबले में, और हमारे यहाँ जो अभी स्टडीज आ रही हैं उनमें मोर देन 50% मीन्स आधे लोग लेस देन 49 ईयर्स ऑफ एज है, जिसके बारे में हम कभी सोचते भी नहीं थे। बाहर की दुनिया में तो कहते थे ना पहले जमाने। डॉक्टर साहबा की आवाज़ कट गई है, थोड़ा सा मेरे ख्याल से टेक्निकल कोई इशू आ गया है। आई डोंट नो ये डॉक्टर साहबा की तरफ से है या हमारी टेक्निकली तरफ से है, पर जेस ताईं बहरहाल थोड़ो मामलो रिजॉल्व थे जेके पॉइंट्स डॉक्टर साहबा ॿुधाया इहो इलाही इम्पोर्टेंट नाज़रीन पॉइंट्स आहे। हींअर इहो रिपोर्ट साम्हूं आई आहे टब्बा इंस्टीट्यूट पारां त कराची शहर जे अंदरि जेको आहे उहो हार्ट जा मसइला वधी विया आहिनि। ऐं जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे उहा इहा आहे त तक़रीबन ज़्यादा पेशेंट जी जेका तादाद आहे उहा 40 साल खां घटि पेशेंट यानी जेके नौजवान छोकिरा आहिनि, नौजवान छोकिरियूं आहिनि, नौजवान माण्हू जेके आहिनि उन जी तादाद वधी वई आहे। त मैडम डॉक्टर आलिया असां गॾु स्टिल मौजूद है ऐं उनकी आवाज़ असांखे मौसूल थे पई। डॉक्टर आलिया बताइएगा, आमतौर पे ये सोचा जाता है अभी ईद उल अज़हा गुजरी है तो लोग ये समझते हैं कि शायद हमने कुछ ज़्यादा गोश्त खा लिया या कुछ ज़्यादा हैवी हो गया, इस वजह से ये मसाइल हो रहे हैं। तो आप क्या समझती हैं, क्या ये रीज़न हो सकता है? इसमें मल्टीपल रीजन है। इसके बारे में ना एक्चुअली मेरे ओपीडी में एक पेरेंट ने आके पूछा था कि मेरा बेटा, उसके मैंने स्टेंट लगाया था तो उसमें उन्होंने कहा था कि ये कितना गोश्त खा सकता है। तो उस वक्त मुझे ख्याल आया कि लोगों को ये भी नहीं पता होता ना, तो मैंने उसको वैसे तो काउंसलिंग कर दी थी कि जिस तरह 250 ग्राम तक है कोशिश करें इससे ज्यादा ना खाए, ये चीज है। फिर उसके बाद मैंने इस पे एक आर्टिकल भी लिखा था जो मेट्रो मॉर्निंग में पब्लिश हुआ था ईद के फर्स्ट डे, ताकि लोगों को पता चले कि कितना खा सकते हैं और कितना नहीं करना चाहिए। तो हम लोग सबसे बड़ा प्रॉब्लम हमारा जो है हमारी डाइटरी हैबिट्स है। हमारे डाइटरी हैबिट्स अब अच्छे नहीं रहे हैं, हमें उनको चेंज करने की जरूरत है। दूसरा सेडेंटरी लाइफस्टाइल है। हम में से कितने लोग जो है वॉक करते हैं डेली, या जिम जाते हैं, या एक्सरसाइज करते हैं। ये चीजें सिर्फ हमारी बॉडी को शदीद जरूरत है इन चीजों की। फिर एक अनफॉर्चुनेटली एक और प्रॉब्लम आ गई है कि हमारे यंग नौजवान लोगों में वेपिंग, निकोटीन, स्मोकिंग, गुटखा, निस्वार, छालिया, इन सब का रुझान भी बढ़ता जा रहा है। फिर स्ट्रेस हमारा सबसे बड़ा फैक्टर है। अब आप देखें ना, अभी बजट से पहले कितने लोगों को स्ट्रेस आया होगा। अब ये भी कह सकते हैं कि बजट एक बहुत बड़ा फैक्टर था इस चीज का। अब फाइनेंशियल प्रॉब्लम्स है, इन्फ्लेशन है, कराची वालों के लिए तो खासतौर पे सड़कों का मसला, इन चीजों का मसला, पानी नहीं है, बिजली नहीं है, गैस नहीं है, मतलब ये सारी चीजें मल्टीपल, इसको स्ट्रेस फैक्टर्स कहते हैं। तो इन चीजों के लिए आप क्या कर सकते हैं? मतलब इन चीजों के लिए डेफिनेटली गवर्नमेंट को भी आपको चेंजेस करना चाहिए, वहाँ वो लेकर आना चाहिए प्लान। उसके अलावा क्या कर सकते हैं हम लोग को खुद भी चीजें जो है ना अपनी साइड से जो कर सकते हैं हमें चेंज करनी चाहिए। हमें अपने डाइटरी पैटर्न सही करना चाहिए, अपनी स्लीपिंग हैबिट सही करनी चाहिए, हमें एक्सरसाइज की तरफ लेकर आना चाहिए, और ये जो सारे हमारे एडिक्टिव्स हैं इनको हमें कम से कम करके खत्म करना चाहिए। दीज आर ऑल फैक्टर्स दैट इज कंट्रीब्यूटिंग टू ऑल दिस। ठीक डॉक्टर साहबा, हमें ये बताएं कि जैसे हमारी डाइट के हवाले से आपने बताया, कुछ जेनेटिक्स भी आपने बता दी चीजें कि एक खानदानी होता है, लेकिन फैमिली हिस्ट्री इसमें कितना मैटर करती है? अगर किसी के खानदान फैमिली हिस्ट्री इज, देखिए हम लोग जब डिवाइड करते हैं ना इन फैक्टर्स में, तो हम कहते हैं मॉडिफाइबल, नॉन मॉडिफाइबल। जो नॉन मॉडिफाइबल है उसमें तो जेनेटिक हिस्ट्री तो आप कुछ नहीं कर सकते हैं, ना सिर्फ फैमिली हिस्ट्री, बल्कि हम लोग साउथ एशियंस हैं तो हमें तो बाकी वेस्ट के मुकाबले में ज्यादा है। लेकिन हम किस चीज पे काम कर सकते हैं? जो मॉडिफाइबल है। मॉडिफाइबल में आपकी एक्सरसाइज है, जो हम अगर रोजाना हमने तहिया कर लिया, हम 1 घंटा वॉक करेंगे, जिम जाएंगे, अपनी हैबिट्स बेहतर करेंगे, ठीक है, तो उससे काफी फर्क पड़ता है। और हमारे अनफॉर्चुनेटली हमारे पास बहुत सारे इस तरह के भी आते हैं जो कहते हैं, और इवन अगर ये निकोटीन और ये सारी चीजें अगर खत्म करेंगे तो इनसे फर्क पड़ता है, इवन बैक ईयर्स पे फर्क पड़ता है। फिर हमारे यहाँ एक अनफॉर्चुनेटली ये है कि हमारे यहाँ बहुत सारे इस तरह के आते हैं, कहते हैं बहुत दुबले हैं, चीजें हैं, मोटे भी नहीं है, ओबेसिटी भी नहीं है, फिर भी उनको एमआई आता है।
जी तो इसमें भी मल्टीपल फैक्टर्स है। हमारे यहाँ एशियन में जो है, हमारे यहाँ सेंट्रल ओबेसिटी होगी। आपने देखा होगा बहुत से बिल्कुल दुबले पतले होंगे लेकिन उनके पेट निकले हुए हैं, मतलब आपका फैट यहाँ पे जमा है। ये अनफॉर्चुनेटली हमारे पॉपुलेशन में ज्यादा है। तो सही उन सबको, इन चीजों पे भी हमें काम करना पड़ेगा। तो इसमें वही हमारे हम करके सकते हैं, मॉडिफाइबल पे कर सकते हैं। हम अपना खाना बेहतर कर सकते हैं, हम अपनी एक्सरसाइज बेहतर कर सकते हैं, हम अपनी सेडेंटरी लाइफस्टाइल मीन्स हम पूरा वक्त नेट पे बैठे हुए हैं वो कर रहे हैं, आप उसका टाइम मुहैया कर लें और डेली आप तैयार कर लें कि मैंने 1 घंटा काम करना है, अपना एक्सरसाइज करनी है, वॉक करनी है, जिम जाना है, कुछ भी करना है, मैंने अपने दिन का 1 घंटा अपने लिए निकालना है। तो सही। इसमें बहुत सारी चीजों पे आपका फर्क पड़ेगा और ये नंबर आपका नीचे जा सकता है। ठीक है मैडम, इसमें हम जानना चाहेंगे कि जो यंग लोग हैं, नौजवान तबका जो है, उनमें ये ज़्यादा तादाद नज़र आ रही है और अभी भी जो केसेस सामने आए हैं उसमें ज़्यादातर उम्र के लोग जो हैं वो 40 साल से कम है। अब हम ये बात करें कि नौजवानों की जो ज़िंदगी रोज़मर्रा मसरूफियत ही गुजरती है, उनके अंदर वॉक भी शामिल होती है, कहीं ना कहीं वो एक्सरसाइज में भी इन्वॉल्व होते हैं, डायरेक्टली या इनडायरेक्टली किसी ना किसी तरीके से वो इन तमाम चीज़ों से गुजर रहे होते हैं। फिर क्या वजह है कि नौजवानों में ये मर्ज और हार्ट अटैक का मामला बहुत ज़्यादा बढ़ता जा रहा है? उसमें देखिए, स्ट्रेस एक बहुत बड़ा फैक्टर है जिसको हम लेते नहीं है, लेकिन स्ट्रेस जो कहते हैं ना, वो आपको आहिस्ता आहिस्ता आपकी बॉडी एक हद तक बर्दाश्त करती है, उसके बाद वो जवाब देने लगती है। तो स्ट्रेस बहुत बड़ी चीज है। तो अगर आप एक्सरसाइज भी, जिस तरह आपने कहा, एक्सरसाइज कर रहे हैं, चीजें कर रहे हैं, लेकिन स्ट्रेस, क्रॉनिक स्ट्रेस बच्चों में भी हो रहा है, उसके लिए फिर आप मेंटली, फिजिकली, हर लिहाज से आप परेशान हो रहे हैं, तो डेफिनेटली बॉडी एक हद तक आपकी बर्दाश्त करेगी, उसके बाद फिर वो जवाब देगी। तो स्ट्रेस एक ऐसी चीज है जो आहिस्ता आहिस्ता आपको अंदर से खत्म करता है। दूसरा वही, आपने डाइटरी हैबिट्स हमें अपनी बेहतर करनी पड़ेगी। अगर हमने फास्ट फूड खत्म तो नहीं कर सकते, लेकिन ये है कि उसकी शरह कम कर लें, तो उससे बहुत बड़ा फर्क पड़ेगा। और तीसरी बात ये कि जो हमारे ये निकोटीन रेट्स हमारे बहुत हाई हैं। हमारे यहाँ जो है नौजवान, इवन हमारे यहाँ 18 साल से कम बच्चे इमरजेंसी में आ रहे हैं जो चेस्ट पेन की शिकायत कर रहे हैं, और जब हम उनमें रिस्क फैक्टर मालूम करते हैं तो वेटिंग इज अ वेरी बिग रिस्क फैक्टर। तो इस चीज पे भी हमें काम करना पड़ेगा। बिल्कुल ठीक है। हम मैडम एक मिथ भी क्लियर करना चाहते हैं अपने नाजरीन के लिए, आप ज़रूर बताइएगा। बीच में कुछ मंथ पहले भी कुछ इस तरह की वीडियोस वगैरह वायरल हुई। एक प्रोफेसर साहब पढ़ा रहे थे क्लास में और अचानक उनको ऑन द स्पॉट जो है वो हार्ट अटैक हो गया और उनकी जो है वो डेथ हो गई। तो ये बातें बहुत ज़्यादा सोशल मीडिया पे वायरल हुई कि जी ये जो 2020 में कोरोना वायरस की वजह से हमें वैक्सीन लगाए गए हैं, इस वजह से ये अब जाके कुछ साल बाद इसका जो है वो रिएक्शन आ रहा है। तो आप क्या समझती हैं कि ये सिर्फ मिथ, कॉन्स्पिरेसी है या फिर वाकई में कहीं ना कहीं इसमें कोई सूरत हाल है? देखिए, आपने जिस तरह कहा ना कि एक वीडियो है, मैं आपको एक छोटी सी एग्जांपल देती हूँ। हमारे में से कितने लोगों के बच्चे ड्राइवर के साथ या वैन वालों के साथ घर आ रहे होते हैं? जी काफी, बिल्कुल ठीक है। उस ड्राइवर को रास्ते में हमारे जानने वाले हैं, हार्ट अटैक हुआ है, उसने गाड़ी रोकी है, छोटे बच्चे गाड़ी में थे और वो ऑन स्पॉट ही डाइड। ओके ठीक है, ये मतलब आप तो वो कह रहे हैं ना कि वो पढ़ाते पढ़ाते बच्चे गाड़ी में, गाड़ी अगर वो रोकता नहीं, बच्चों की जान भी जा सकती थी। अब वो कब से बीमार था पता ये चला, ऑन स्पॉट उसको हार्ट अटैक हुआ है, उसको लेके गए, बच्चों के पेरेंट्स को बुलवाया गया। मतलब एक बहुत बड़ी चीज है, उसकी मेहरबानी भी कि उसने जो है टाइम पे गाड़ी रोकी, उसको ये ख्याल था। लेकिन वो कितने स्ट्रेस में होगा, कितने प्रॉब्लम में होगा कि उसको ये सारी चीजें फेस करनी हो रही होंगी, और उसने अपनी सेहत को जो है पीछे रखा। उसको अगर पेन हो रहा है, चीजें हो रही हैं, तो प्लीज कम टू इमरजेंसी। एनआईसीवीडी की सबसे बड़ी बात यह है कि उन्होंने चेस्ट पेन यूनिट्स खोले हुए हैं जगह जगह। अगर आप हॉस्पिटल भी नहीं आ सकते, आप चेस्ट पेन यूनिट्स पे आ जाए, वहां अपनी ईसीजी करा लें, लैब टेस्ट करा लें। अगर प्रॉब्लम होगी तो आपको मेन सेंटर भेज दें। ठीक। हमारे यहाँ वाकई में हम सेहत को बहुत ज्यादा नजरअंदाज करते हैं। हल्का फुल्का सर का दर्द, चेस्ट का पेन हो गया, ये तो चीजें वैसे ही इग्नोर हो रही होती हैं डेली बेसिस पर। अच्छा डॉक्टर साहब, ये बताइएगा अलार्मिंग सिचुएशन क्या हो सकती है, यानी दिल की बीमारी का कैसे पता लगाया जाएगा? आमतौर पे रोज़मर्रा की बुनियाद पे, यानी अगर मैं अपनी बात करूं तो लाइक एग्जांपल के तौर पे कभी ना कभी थोड़ा सा मैं अपनी दिल की तरफ कोई दर्द महसूस करता हूं,
तो क्या ये मेरे लिए अलार्मिंग सिचुएशन है कि मैं फौरन ईसीजी करवा के चेकअप करवाऊं, या कौन कोई सी और ऐसी भी सतह है सिम्टम्स जिसपे मालूम हो सकेगा अगर कि देखिए, अगर आपको फील हो रहा है कोई एटिपिकल सिम्टम्स है, आपको जो है सर में दर्द फील हो रहा है, तो हो सकता है आपका ब्लड प्रेशर हाई हो। ठीक है, अगर आपको लग रहा है कि पेशाब में आपको जो है खून आ रहा है, हो सकता है कोई और मसला हो। अगर आपको चेस्ट में हैवीनेस फील हो रही है, आपको लग रहा है कि पेन आ रहा है, पेन जो है पीछे की तरह रेडिएट कर रहा है, जॉ की तरफ कर रहा है, या आपको बहुत ज्यादा पसीने आ रहे हैं, या आपको ये फील हो रहा है कि आप पहले जिस तरह काम कर पा रहे थे उस तरह नहीं कर सक रहे, तो ये अलार्मिंग सिचुएशंस हैं। इसमें आप जाके अपना कुछ भी नहीं करना, चेस्ट पे न्यूरेट्स हैं या बहुत सारे इमरजेंसीज हैं, वहां जाके अपना ईसीजी कराएं, मैक्सिमम इको और एक ट्रोपाई करा लें। आपको कम से कम पता चल जाएगा कि कोई कोई अलार्मिंग फैक्टर तो नहीं है, कोई प्रॉब्लम तो नहीं है, जो कि अनफॉर्चुनेटली फिर वो बढ़ के जो है एमआई और डेथ की तरफ ले जाए। ठीक है। तो दीज आर वेरी स्मॉल थिंग्स जिसपे हम कर सकते हैं। और इसके अलावा जो है इसके अलावा जिस तरह मैंने आपको एग्जांपल दी थी, तो वो सामने आपके पास एक एम्बुलेंस है, ईदी है, चीपा है, मतलब अगर आप देखें कि इस तरह कोई बंदा जो है वो सडनली कोलैप्स कर गया, मतलब गिर गया, तो आप उनको कॉल करें, उसको फौरन हॉस्पिटल पहुंचवाएं। तो कोई ऐसी फर्स्ट एड या कोई इस तरह की Golden कुछ चीज, कोई ऐसे उस वक्त हेल्प के फौरी तौर पर जो उसके फैमिली बिल्कुल। मेंबर्स हैं, दोस्त हैं, जब तक सबसे- एम्बुलेंस पहुंचे? आप फर्स्ट ऑफ ऑल सीपीआर शुरू कर दें। आप फौरन जो है फर्स्ट 60 मिनट्स गोल्डन आवर कहलाता है, जो कि बहुत इंपॉर्टेंट होता है उसकी सर्वाइवल के लिए। जितनी जल्दी आप उसको मैनेज करेंगे उतनी जल्दी उसका आउटकम अच्छा होगा। उसी वक्त आप जो है सीपीआर जिनको आता है वो स्टार्ट कर दें। उसको ये देखिए, बचाने के लिहाज से आपने देखा, आपने चेक किया, उसकी पल्सेस नहीं आ रही, सांस नहीं ले पा रहा, आपने सीपीआर चेक किया, फौरन कॉल करवाई, एम्बुलेंस बुलवाई। और सामने अगर आप वो नहीं कर सकते, आप ईधी, एमन, चीपा, इन सब की एम्बुलेंसेस इनके नंबर्स रख लें, बुलवा लें, और उस पेशेंट को आप हॉस्पिटल पहुंचवा दें। तो हो सकता है कि एक लाइफ बचाने के लिए, क्योंकि वो एक लाइफ नहीं होगी, वो पूरा खानदान है, बीवी, बच्चे, माँ बाप, पूरा खानदान को आप बचा लें। जी बिल्कुल, बहुत शुक्रिया डॉक्टर साहिबा, थैंक यू सो मच फॉर योर टाइम। और ये सारी जो आपकी जो है बातें हैं, बहुत ज़्यादा इसका फ़ायदा है हमारे सुनने वालों के लिए। सो बहुत शुक्रिया वंस अगेन, थैंक यू सो मच। नाज़रीन, बेहतरीन टॉपिक ते ॻाल्हायो सी ऐं ॾाढी इंफॉर्मेटिव कचहरी कई से डॉक्टर साहिबा खां। पर हींअर न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे। मुबशिर, न्यूज़ ब्रेक वठूं था, न्यूज़ ब्रेक खां पोइ हाज़िर थो दोबारा। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार चऊं था दिस मॉर्निंग विथ आवाज़ में। असीं न्यूज़ ब्रेक खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर अची वियासीं। हाणे असां जंहिं मौज़ू जे मथां ॻाल्हाईंदासीं ऐं अव्हांखे बि ॼाण पहुचाइण जी कोशिशि कंदासीं, उहा आहे मौसम जी सूरत हाल। तक़रीबन हर वीक असां हिन जे मथां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं, छो जो मौसम जी सूरत हाल सम्झ नथी अचे। कॾहिं बारिश शुरू थी वञे, कॾहिं तेज़ आंधी शुरू थी वञे, हा, ऐं कॾहिं वरी गर्मी एतिरी वधी थी वञे त माण्हू डिहाइड्रेशन जा शिकार थी था वञनि। जीअं त मां कल्ह राति बि मां जेको आहे गर्मी जी तपिश बर्दाश्त करे ड्रिपूं वग़ैरह लॻाए करे बाक़ मां जीअं तव्हांखे ॿुधायो ऑफ कैमरा त मां पहुतो आहियां। डेडिकेशन आहे पंहिंजे कम सां। ड्रिप लॻाए बि तबियत नासाज़ हुजण जे बावजूदि ॿिए मुबशिर जे स्टूडियो में मौजूदु आहे, सिर्फ़ु इन करे त उनखे अव्हां सां, पंहिंजे ॾिसंदड़नि सां मोहबत आहे। ऐं इन ई मौसम जे हवाले सां हाणे तव्हांखे असां हाल वाल कंदासीं। असां सां गॾु मौसमी माहिर मौजूदु आहिनि। नज़ीर हुसैन भंभरो साहिबु असांखे लाइव कॉल ते जॉइन कयो आहे। असीं उन्हनि खां मौसम जो हाल अहिवाल ॼाणींदासीं। नज़ीर हुसैन साहिब जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हींअर ताईं हिननि जेके बि मौसमियात जे हवाले सां पेशगोइयूं कयूं आहिनि उहे ग़लति साबित न थियूं आहिनि। ग़लति का बि साबित न थी आहे। तमामु जेके पेशगोइयूं प्रोडिक्शंस आहिनि उन्हनि जूं सही साबित थियूं आहिनि ऐं इहो काफ़ी हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे। सो नज़ीर साहिब खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम नज़ीर साहिब। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? वालेकुम अस्सलाम जी, बिल्कुलु अवां जी महिरबानी। अवां सिंध वासियुनि खे मुस्तनिद मालूमात पहुचाइण जे लाइ मूंसां राब्तो कयो। त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में अॻु में ई जेके फैक्टर आहिनि असांजे धरतीअ जे ॻोल्हे जी मौसमुनि जी तमामु घणी तब्दीलीअ जा,
उन्हनि में ग्लोबल वार्मिंग त अहम आहे, उहा त टॉप ऑफ द लिस्ट आहे। जी पर इन खां अलावा हिकिड़ी ॿी जेका हिन वक़्तु हिकिड़ो फैक्टर हली रहियो आहे, उहो आहे सोलर एक्टिविटी। अच्छा सिज हिन वक़्तु तमामु घणी तेज़ गर्मी पैदा करे रहियो आहे, छाकाणि त सोलर फ्लेयर्स तमामु घणे तइदाद में सिज ते पैदा थी रहिया आहिनि। ऐं इहो जेको सिलसिलो आहे इहो सिज ते हर 11 साल खां पोइ ईंदो रहंदो आहे। इन जे करे गर्मीअ में इज़ाफ़ो तक़रीबन पूरी दुनिया में आहे ऐं सिंध में ख़ासि तौर ते जेके असांजा इलाइक़ा आहिनि, जीअं नवाबशाह आहे, सांगढ़ ऐं लाड़काणो डिवीज़न आहे, सखर डिवीज़न आहे, इहे त इंतिहाई गरम आहिनि ऐं हाणे रहंदा। ऐं गरम त हिन वक़्तु बि आहिनि, पर 10, 11 ऐं 12 जून ते इंतिहाई गरम थी वेंदा ऐं उतां जो टेम्परेचर गर्मी पद उहो तक़रीबन 52 डिग्री ताईं पहुची सघे थो। इन करे मुंहिंजी सलाह आहे त कोशिश इहा कई वञे त उस में बिल्कुलु बि ॿाहिरि न निकिरणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते कमज़ोर माण्हू जेके आहिनि ऐं मरीज़ आहिनि उन्हनि खे एयर कूलर जी जेका असां फैसिलिटी ॾियणु घुरिजे त जीअं उन्हनि जी ज़िंदगी बची सघे। ऐं ख़ासि तौर ते जेके डायलिसिस ते मरीज़ आहिनि उन्हनि जी तमामु घणी केयर करणु घुरिजे। जी बिल्कुलु ठीकु आहे नज़ीर साहब, त जेके सोलर जी अवां इलाही इम्पोर्टेंट ॻाल्हि कई आहे, पोइ हिन जो सोल्यूशन छा आहे? सर बिजली लभे कोन थी, जेके ग़रीब बाजाड़ा माण्हू आहिनि उन्हनि खे सोलर खां सवाइ गुज़ारो न आहे, त असां कीअं मैनेज कयूं ताकी गर्मी बि न थिए ऐं इहे सोलर जो जेको साइड इफेक्ट साम्हूं अची रहियो आहे इहो घटि थी सघे? सोलर जो मतिलबु जेका मूं ॻाल्हि कई सोलर फ्लेयर, इहो सिज जे बारे में कई या सिज जी एक्टिविटी आहे। ओके। हर 11 सालनि खां पोइ सिज जी एक्टिविटी यानी उन में जेको अमल आहे फिजन ऐं फ्यूअन जो उहो तमामु तेज़ थी वेंदो आहे। इन जे करे उन मां फ्लेयर्स निकिरंदा आहिनि, विंड सोलर विंड्स उनखे चइबो आहे, उहे निकिरंदियूं आहिनि, तमामु वॾा शोला निकिरंदा आहिनि। उन जे करे गर्मी तमामु घणी तेज़ पहुचंदी आहे असांजे ज़मीन जे सयारे ते। त ॿी ॻाल्हि त जेका बरसातुनि जी आहे त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त उसूल आहे हिकिड़ो वेदर जो त जेतिरी गर्मी वधीक पवंदी ओतिरा वधीक तूफ़ान ईंदा। इहो नेचुरल सिस्टम आहे हिकिड़ो हवाउनि जो। त हाणे हीअ जेका गर्मी अची रही आहे इन खां पोइ जेके तारीख़ूं मूं ॿुधायूं 10, 11 ऐं 12 जी हा, त इहे जून जे इन्हनि तारीख़ुनि जे दौरान या उन खां पोइ जल्द कंहिं वॾे तूफ़ान जो ख़तरो पिणु आहे। जेको ओलह जो तूफ़ान थी सघे थो, छो त अञा ताईं ओलह जा सिस्टम हली रहिया आहिनि ऐं उन्हनि में तूफ़ानी हवाऊं जेके आहिनि पैदा थी सघनि थियूं। ही असांजे लोकल जेका मौसम आहे उनजे गर्मीअ सबबु अहिड़ी कंडीशन पैदा थी सघे थी। अच्छा नज़ीर साहब, कराचीअ जे मौसम जे हवाले सां छा चवणु चाहींदव? छो त असां वटि त हर रोज़ सुबुह जो झुड़ाली मौसम थिए थी, जॾहिं ॾींहं जी शुरूआति थिए थी त ईअं लॻे थो ॼण झुड़ बि आहिनि। ऐं पोइ ईंदड़ वक़्त में जेके 10 खां 12 जून ताईं जो टाइम आहे, छा इन्हनि ॾींहंनि में कराची बि गरम रहंदो? कराचीअ जो टेम्परेचर, कराची खे जेका एडवांटेज आहे उहा समुंड जी आहे ऐं समुंड जूं हवाऊं जेकी ओलह खां हलंदियूं आहिनि उन्हनि में हिकु त ह्यूमिडिटी यानी घिम तमामु घणी हूंदी आहे ऐं समुंड जे पाणीअ जे थधे हुजण जे करे उतां जेके हवाऊं अचनि थियूं उहे गरम थी नथियूं अचनि, गरम अॻिते वञनि थियूं उन खां पोइ थियनि थियूं। त इन करे कराचीअ जो टेम्परेचर या गर्मी पद मुतदिल रहंदो, पर तंहिं हूंदे बि इन्हनि तारीख़ुनि जे दौरान कराची जो गर्मी पद तक़रीबन 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञी सघे थो या 38 ताईं वञी सघे थो। बाक़ी समुंड जूं हवाऊं हलण जे दौरान इन खां मथे टेम्परेचर वञण घणो इम्कान आहे। ठीकु आहे नज़ीर हुसैन साहब, असांखे इहो ॿुधाइजो त ग्लोबल क्लाइमेट चेंज जी वजह सां त यकीनन इहे असर नज़र अची रहिया आहिनि। पाकिस्तान में सिंध में वणकाड़ी वग़ैरह जो सिलसिलो बि इलाही घटि थी वियो आहे। त बिल्कुलु तव्हां तमामु बहितरीनु सवाल कयो आहे। असल ॻाल्हि इहा त जेकी वण आहिनि, वणकारी आहे या जंगल ऐं ॿेला आहिनि, उहे ज़मीन जी जेका ख़ुश्कीअ वारी सतह जा इलाइक़ा आहिनि उन्हनि जी मौसम खे मुतदिल करणु, बैलेंस करणु, स्टेबलाइज़ करण जे लाइ उहे तमामु वॾो किरदारु अदा कंदा आहिनि।
ऐं इन जे करे वण त लॻाइण घुरिजनि ऐं वण कटण न घुरिजनि ऐं इन ते का कानून साज़ी हुजणु घुरिजे त जेकी इदारा वणनि जो तहफ़ुज़ कनि था उहे बाक़ाइदा तहफ़ुज़ कनि ऐं सुठे नमूने सां तहफ़ुज़ कनि जीअं को वण न कटिजे ऐं तमामु घणा वण लॻनि त उन सां मौसम जेका आहे ख़ुश्कीअ वारे इलाइक़े जी जेके असांजा इलाइक़ा गरम आहिनि उहा मौसम मोतदिल थींदी बहितरीअ तरफ़ ईंदी। ठीकु आहे त नज़ीर साहब वणनि जे हवाले सां ॿुधाइजो को अहिड़ो ख़ासि वण जेको घटि पाणीअ जी मिक़दार में ज़्यादा ज़मीन जे लाइ फ़ाइदेमंद हुजे। जी असांजे त सिंध जे इलाइक़नि में जिथे घटि पाणी बि हूंदो आहे उते ॿॿड़े जो वणु तमामु घणो आम जंगलनि में पोखे सघिजे थो ऐं तमामु फ़ाइदेमंद घाट बि आहे उनजो ऐं उहो तमामु घाट आहे जेके आहिनि से वण लॻंदा आहिनि त उहा ज़मीन जी सतह छांव सां ढकिजी वेंदी आहे ऐं ज़मीन जी सतह गरम न थींदी आहे त उन सां काफ़ी फ़ाइदो पवंदो आहे ऐं उनजा बाद में माली फ़ाइदा बि हूंदा आहिनि। इहो सिलसिलो जारी रखणु घुरिजे जेके इलाइक़ा असांजा गैराबाद आहिनि उन्हनि में इहे वण पोखणु घुरिजनि। ठीकु आहे नज़ीर साहब जेके सिंध में रेगिस्तानी पट्टी आहे थर थी वियो बदीन मातरी हे उहा सरज़मीन आहे जेका तक़रीबन पट ते ई असांखे नज़र ईंदी आहे ऐं आबादी बि घटि आहे त उन्हनि माण्हुनि जे लाइ तव्हां छा एहतियाती तदबीर ॿुधाईंदो इन मौसम जी सूरत हाल ऐं जेके 10, 11, 12 जो अवां वार्निंग कयो पिया इन हवाले सां कीअं एहतियात करे थी सघिजे? हाणे जेकॾहिं तिबी तौर ते एहतियात जी ॻाल्हि कयो था त हाणे सिंध पूरीअ में गर्मी आहे ऐं इन्हनि इलाइक़नि में जेके ठठे जा इलाइक़ा आहिनि बदीन आहे या इन खां अलावा थर जा इलाइक़ा आहिनि उहे तमामु गरम थींदा। सिर्फ़ु कराची ऐं कुझु चूड़ जमली वारा इलाइक़ा जाती वारा इलाइक़ा ऐं घारे जा इलाइक़ा उहे निस्बतन घटि टेम्परेचर ते रहंदा पर ॿियनि तक़रीबन सभिनी इलाइक़नि में गर्मी पद 40 खां 40, 41 थी वेंदो असांजे लाड़ वारनि इलाइक़नि में। गर्मीअ खां बचण जे लाइ पाणी वधीक पीअणु घुरिजे ऐं कोशिशि इहा करणु घुरिजे त डिहाइड्रेशन न थिए यानी गर्मी जॾहिं तेज़ हुजे त ॿाहिरि न वञिजे पाण खे गर्मीअ खां बचाइजे ऐं जेकॾहिं थी सघे त अहिड़नि इलाइक़नि में जेके तमामु घणो गरम आहिनि उहे एयर कूलर इस्तेमालु कनि। अॼुकल्ह हर शइ अवेलेबल आहे ऐं तमामु घणी। ठीकु आहे सर थैंक यू सो मच महिरबानी अव्हांजी तव्हां असांखे टाइम ॾिनो असांजे प्रोग्राम में आयो ऐं मौसम जे हवाले सां काफ़ी क़ीमती मालूमात तव्हां ॾिनी। उमेदु आहे त जेके ॿुधंदड़ आहिनि जिन खे तव्हां वार्निंग्स जा जेके ॾींहं ॿुधाया आहिनि त 10 खां 12 जून ताईं इहे 3 ॾींहं शदीद गर्मीअ जा इम्कान आहिनि त कोशिशि कजे त घर खां इमरजेंसीअ जी सूरत में ई निकिरिजे। कोशिशि कजे त ॾींहं जे टाइम में सिज जो जॾहिं डायरेक्ट एक्सेस आहे त अव्हां घर में रहो या अगरि ॿाहिरि निकिरो था त हिकिड़ी अम्ब्रेला या त छटी खणी घुमो या मथे ते का टोपी पायो या पाण खे ढके निकिरो त जे तव्हां बची सघो ऐं पंहिंजे सिहत जो ख़ासि ख़्यालु रखी सघो। थैंक यू सो मच। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन हींअर इलाही ज़्यादा एहतियात जी ज़रूरत आहे त सिंध वासी सभई थी वञो होशियार। गर्मी अची रही आहे इलाही ज़्यादा हाई टेम्परेचर में त तव्हांजो बि आज़माइश जो मरहलो शुरू थो थिए असांजी बि आज़माइश जो मरहलो शुरू थियण वारो आहे लेकिन हिते वठंदा ख़ासि तौर ते मुबशर जी आज़माइश पर नंढी ब्रेक वठंदासीं ताकी मां को पाणी वाणी जा गिलास पियां पाणीअ खां पोइ हिकु ॿीहर राज़ी थींदासीं। ऐं ख़ूबसूरत ज़बरदस्त इंफॉर्मेशन अव्हांखे ॾियूं था पिया ऐं हींअर हिन सेगमेंट में जेका असां ॻाल्हि कंदासीं त जीअं कुझु वक़्त अॻु में असां ॻाल्हायोसीं डॉक्टर साहिबा खां डॉक्टर आलिया पे ॿुधायो त हार्ट डिज़ीज़ ऐं हार्ट अटैक जा केतिरा रेशो वधी विया आहिनि। उनजी हिकिड़ी सभ खां वॾी वजह जेको कॉमन रीज़न इहो आहे त असांजो लाइफ स्टाइल ऐं असां एक्सरसाइज़ कोन था कयूं पिया। इन ई हवाले सां हिन टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ असां वटि महिमान आहिनि जिन असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे। पाण जेको आहे ट्रेनर बि आहिनि फिटनेस ट्रेनर आहिनि ऐं कॉन्टेंट क्रिएटर बि आहिनि ऐं पाण काफ़ी फिट नज़र बि अचनि था पिया ऐं असांखे उमेदु आहे त उन्हनि जूं ॻाल्हियूं ऐं उन्हनि जो जेके बि सजेशन्स आहिनि उहे ॿुधी करे अव्हां जहिड़ा नौजवान वधीक इंस्पायर थींदा।
सो असांखे जॉइन कयो स्टूडियो में मोहसिन बुखारी। अस्सलाम वालेकुम मोहसिन, हाउ आर यू? कहिड़ा हाल आहिनि तव्हां तव्हांजा? ॿुधायो, ख़ुशि आहियो? ठीक ठीकु आहे? ठाक, बिल्कुलु ठीक ठाक। थैंक यू सो मच, तव्हां एतिरो सुठो इंट्रोडक्शन ॾिनो मुंहिंजो। सच अ प्लेजर। सो टेल अस अबाउट योर फिटनेस जर्नी। कॾहिं खां था पिया तव्हां फिटनेस कयो? मूंखे मतिलबु तक़रीबन ऑन एंड ऑफ 8 साल थी विया आहिनि। मीन्स कॾहिं जॉब वग़ैरह जे करे छॾे ॾिनो, पर मतिलबु जॾहिं बि पॉसिबल हूंदो आहे त पंहिंजी वर्कआउट रूटीन्स, डाइट वग़ैरह खे सुठे तरीक़े सां मीन्स फॉलो कंदो रहंदो आहियां। जो फिटनेस मुंहिंजे लाइ जेका आहे सभु प्रायोरिटी ते हूंदी आहे। प्रायोरिटी ते ज़बरदस्त हुजण बि ईअं घुरिजे, ऐं हर कंहिंजे लाइ हुजणु घुरिजे। सही। अच्छा, पोइ थोरो असांखे ॿुधायो त जेको फिटनेस ते अॻु में त हिकिड़ियूं मिथ्स हूंदियूं आहिनि, करणु त हर कंहिंखे घुरिजे, वॉक करणु घुरिजे, एक्सरसाइज करणु घुरिजे, पर मिथ वरी इहे आहिनि त जेके नौजवान आहिनि उहे चवंदा आहिनि अगरि असां बॉडी बिल्डिंग कईसीं त असांजी हाइट रुकिजी वेंदी, कद असांजो न वधंदो। ॾिसो, इहा बिल्कुलु मतिलबु हिकिड़ी मिसअंडरस्टैंडिंग आहे माण्हुनि जे अंदरि। माण्हू सम्झंदा आहिनि त जेको आहे सो हाइट रुकिजी वेंदी। हाइट डिपेंड कंदी आहे तव्हांजो जेनेटिक्स ते। जेनेटिक्स मीन्स खानदान ते। जेकॾहिं तव्हांजे खानदान में फॉर एग्जाम्पल ऑलरेडी बि माण्हुनि खे मुंहिंजे इंस्टाग्राम जो थ्रू ॿुधाए चुको आहियां त जेकॾहिं तव्हांजे खानदान में कद नंढा आहिनि त तव्हांजो कद नंढो ई हूंदो। पर ज़रूरी न आहे सफ़ा त इहो पथर ते लकीर थी नंढो ई हुजे, छो जो जेकॾहिं बचपन खां ई उन ॿार ते पंहिंजो चीज़ूं अप्लाई करे सघजनि। माना मिसाल उनखे एक्सरसाइज कराइजे ऐं उनखे जेको आहे सो फिज़िकली एक्टिव रखिजे त उनजी पाण ग्रोथ सुठी थींदी। पर जेकॾहिं हिकिड़ो अडल्ट माण्हू आहे, फॉर एग्जाम्पल उनजी हाइट आहे 5 फुट ऐं उनजी एज आहे 25 ईयर्स, हाणे हू सम्झंदो त मिसाल आउं जिम वञा त मुंहिंजी हाइट वधी वञे, या जिम वञा ऐं मुंहिंजी हाइट घटिजी वञे, पोइ उहा हाइट न वधंदी न घटंदी। अच्छा, हाइट वधण जी एज कहिड़ी आहे? कॾहिं केतिरी एज खां पोइ हाइट वधण स्टॉप थी वेंदी आहे? ॾिसो, हाणे इहो बि वेरी करे थो इंडिविजुअल टू इंडिविजुअल। अच्छा, फॉर एग्जाम्पल कुझु माण्हू जेको आहे सो 20 सालनि खां पोइ बि कुझु इंच ग्रो करे वेंदा आहिनि, पर नॉर्मली 18-19 सालनि ताईं ऐं 20 सालनि जे अंदरि मतिलबु 20 सालनि ताईं जेसिताईं तव्हां पहुचंदा आहियो तेसिताईं तव्हांजी उहा पीक हाइट अची वेंदी आहे। माना 20 सालनि ताईं तव्हांजी जेका हाइट आहे, बस मतिलबु इन खां वधीक तव्हांजो चांसेस घटि आहिनि वधण जा। सम्झो त ना जे बराबरि आहिनि। जंहिंखे वधणो हूंदो आहे इन्हनि में वधी वेंदो आहे। 20 जे अंदरि वधी वेंदो। 20 जे अंदरि वधी वेंदो। सही बेसिकली उन ॻाल्हि ते ईंदासीं त जिम करण सां हाइट रुकिजे थी, इहो मिसअंडरस्टैंडिंग आहे। ओके, त मोहसिन भाई असांखे इहो ॿुधाइजो, आम तौर ते इहो हूंदो आहे त जीअं ई को माण्हू जिम जॉइन कंदो आहे त वरी हो सम्झंदो आहे बसि हे शयूं खणण सां ई मुंहिंजी बॉडी वधी वेंदी, खाद खुराक जे मथां एतिरो ज़्यादा हो कंसीडर न आहे कंदो, त उनजे लाइ तव्हां छा चवंदा? ॾिसो, मिसाल जी ॻाल्हि हिकिड़ी त आउं ॻाल्हि क्लियर करियां। फॉर एग्जाम्पल जेको माण्हू एक्सरसाइज या जिम नथो करे उन जे लाइ बि पंहिंजी डाइट खे बहितर करणु इलाही ज़रूरी आहे। फॉर एग्जाम्पल उन जे लाइ त तमामु ज़्यादा ज़रूरी आहे, छो जो उहो किथे उन एनर्जी खे या उन खाधे खे यूटिलाइज़ बि न पियो करे, उनखे त वधीक पंहिंजी खाद खुराक जो ध्यानु रखणु घुरिजे। इलाही माण्हुनि जो इहो सुवाल हूंदो आहे त असां जिम करियूं पिया त असांजो वेट स्टेबल आहे, जीअं जिम छॾियूं था त वेट वधी थो वञे, पर उहे एक्सरसाइज करण त छॾे ॾींदा आहिनि ऐं पंहिंजी खाद खुराक वारी चीज़ुनि खे सुधारींदा न आहिनि, त उन्हनि जो वेट वधी वेंदो आहे। त मेन जेकी इम्पोर्टेंट आहे उहा आहे डाइट, खुराक। प्रोटीन बेस्ड डाइट हुजे। प्रोटीन छा हूंदो आहे? मच्छी, मुर्गी, गोश्त, अंडा, ये सभु चीज़ूं प्रोटीन आहिनि। पोइ कार्बोहाइड्रेट्स आहिनि, चांवर, मानी, केला, इहे इन्हनि खे मॉडरेट रखिजे। प्रोटीन थोरो ज़्यादा खाइजे, फैट्स बि खाइजनि। ऐं माण्हू फैट्स खे अनहेल्दी सम्झंदा आहिनि, पर फैट्स बि ज़रूरी हूंदा आहिनि बॉडी लाइ। कहिड़ो फैट जेको आहे उहो हेल्दी हूंदो आहे? ॾिसो, सभ खां ज़्यादा जेको हेल्दी आहे उहा आहे फिश ऑयल। मतिलबु जेकॾहिं तव्हां मच्छी पंहिंजी खाधे खुराक में डेली बेसिस ते एड करियो था, उन खां पोइ आहे पंहिंजो एग जी ज़र्दी, अंडे जी जेका ज़र्दी हूंदी आहे उनमें बि हेल्दी फैट्स हूंदा आहिनि। अच्छा, हा, माण्हू उनखे कॾहिं उछलाए छॾींदा आहिनि। जिम में त ट्रेनर चवंदा आहिनि अॻु में त तव्हांखे ज़र्दी माइनस करणी आहे। इहो इलाही ग़लति आहे। असल में उनमें छा हूंदो आहे त थोरो कैलोरीज़ ज़्यादा हूंदियूं आहिनि, छो जो फैट में 1 ग्राम फैट में 9 कैलोरीज़ हूंदियूं आहिनि, कुझु ऑलमोस्ट एतिरियूं। ऐं पंहिंजो कार्बोहाइड्रेट्स में कैलोरीज़ थोरी घटि हूंदियूं आहिनि फैट जे मुक़ाबले, ऐं प्रोटीन में थोरी घटि हूंदियूं आहिनि। तॾहिं उहो चवंदा आहिनि त मतिलबु फैट जेतिरो मॉडरेट रखिजे या घटि रखिजे त कैलोरीज़ न वधनि। पर अंडे जी ज़र्दी इलाही हेल्दी आहे, छो जो सभु न्यूट्रिएंट्स अंडे जी ज़र्दी में हूंदा आहिनि, वाइट में सिर्फ़ु प्रोटीन हूंदो आहे। ठीकु आहे। त बेसिकली जेकॾहिं को जिम करे थो पियो त पूरो वीकेंड उनखे पूरो हफ़्तो ज़रूरी आहे या विच में 1-2 ॾींहं रेस्ट ज़रूरी हूंदो? न, ॾिसो, हाणे इहो बि डिपेंड करे थो हर इंडिविजुअल जी रूटीन जे हिसाब सां। फॉर एग्जाम्पल को माण्हू नाइट जॉब करे थो, उनखे पंहिंजो हफ़्ते में सिर्फ़ु 2 ॾींहं 3 ॾींहं था मिलनि, त उहो उन 2 ॾींहं 3 ॾींहं ई एक्सरसाइज करे, को इशू न आहे। ठीकु आहे। जेको माण्हू एक्सरसाइज़ मां बोर थी वेंदो आहे, जंहिंखे मज़ो नथो अचे, जंहिंजो लाइफ स्टाइल इलाही बिज़ी आहे, उहो बि 3 खां 4 ॾींहं करे थो त को इशू न आहे। पर जेकॾहिं उहो 6 खां 7 ॾींहं केयर करे थो त उहो बि बहितर आहे। पर एक्सरसाइज वीक में करणु ज़रूरी आहे। न करण खां बहितर आहे तव्हां 1-2 ॾींहं कयो, पर कयो।
अच्छा कुछ माण्हू वरी जिम वञण ऐं पंहिंजी डेली रूटीन आहे उन मां टाइम एतिरो कढणु मुश्किल लॻंदो अथनि त पोइ घर वेही करे उहे मिनिमम छा करे सघनि था? ॾिसो ऐं इहो बि ॿुधायो उन्हनि माण्हुनि खे का मोटिवेशन ॾियो जेके काफ़ी ॾींहंनि खां चवनि था असां संभरियल आहिनि पर नथा करे ॾिसो, सघनि। दुनिया जो कहिड़ो बि कमु हुजे इंसान खे इन द एंड करणो पाण खे हूंदो आहे। हा फॉर एग्जाम्पल डॉक्टर लाइ जॾहिं तव्हां वेंदा आहियो त डॉक्टर तव्हांखे चीज़ूं प्रिस्क्राइब करे लिखी करे ॾेई छॾींदो आहे। पोइ तव्हां घर वेंदा आहियो टाइम ते मेडिसन वठणु टाइम ते खाइणु पीअणु उहो सभु तव्हांजे हथ में हूंदो आहे। असांजो कमु हूंदो आहे रस्तो ॾेखारणु गाइड करणु, पर तव्हांखे पाण सां ज़रूरु सचो थियणो पवंदो। सही आहे। केर बि तव्हांखे हथ जले करे तव्हांखे जिम कान कोन कराईंदो। थींदो। यार ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त पाण सां सचो थियणो पवंदो। ज़बरदस्त। ऐं हथ सां खणी करे केर तव्हांजे वात में हा यार न लिखण विझंदो जहिड़ी आहे। ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां पाण सां सचा आहियो पंहिंजी वाकई तव्हांखे केयर आहे सिर्फ़ु बज़ाहिर तव्हां चयो था तव्हां ॾिसण में सुठो हुजां त उहो त माण्हू थी थो वञे, पर तव्हां चयो था इंटरनली बि एक्टिव हुजां अंदरां खां बि हेल्दी हुजां जीअं त पंहिंजो मुंहिंजी लाइफ स्टाइल सुठी गुज़रे त पोइ तव्हांखे पाण सां सचो थियणो। ठीकु आहे। त जेकॾहिं मसरूफ़ियात ज़्यादा आहे इलाही घणी आहे त घर में छा सिहत जे हवाले सां मतवाज़न एक्सरसाइज़ करे थी सघिजे? घर जे हवाले सां पंहिंजो इहो आहे त तव्हां घर में पंहिंजो घर जा कमकार करियो। सभ खां पहिरीं ॻाल्हि उथो हलो फिरो सभु चीज़ पाण करणु शुरू करियो। हा पर इहो वरी असल में मूं हिकिड़े चकर इंस्टाग्राम ते बि इहो चयो हो त माण्हुनि हिनखे थोरो ग़लति वठी वरितो त यार झाड़ू पोचो आणसी, पर मुंहिंजे चवण जो सिर्फ़ु मक़सदु इहो हो इहे घर जा कम आहिनि, इहे कम बि थींदा घर जा ऐं गॾु गॾु तव्हांजी एक्सरसाइज़ बि थींदी। पर जेकॾहिं फॉर एग्जाम्पल कुझु हाई लेवल माण्हुनि जी थिंकिंग आहे उहे चवनि था भाई हे कमु घटि आहिनि असां नथा करे त पोइ उहे सिटअप्स आहिनि उथ वेह जेके चवंदा आहिनि 4-5 सेट हणनि। सेट मीन्स 20 चकर 20 चकर उथ वेह कनि, वरी थोरो रेस्ट वठनि, वरी 20 चकर उथ वेह कनि, उन खां पोइ वरी कलाक या अधु कलाक खनि थोरो वॉक करे 20 जा सेट 20 जा सेट थोरो घणो फिजिकल एक्टिव थियनि, स्किपिंग थी वञे उहा इलाही ज़बरदस्त आहे। तव्हां पंहिंजो ट्रेडमिल घर में जेकॾहिं परचेस करे था सघो, हाणे जेको झाड़ू पोचो हुन ट्रेडमिल त अफोर्ड। अच्छा मसलन ये जेके तव्हां सभु ॻाल्हियूं ॿुधायो था न अगरि ॾिठो वञे त पुराणे दौर में अगरि 20 साल पुठियां वञूं 30 साल पुठियां वञूं त इहे त रांदियूं हूंदियूं, इहो असां गेम्स खेॾंदा ॿार वञी गिटीअ में ईअं ई उथ वेह कंदा रसी टपंदा, हुन सां गॾोगॾु तॾहिं ई उन दौर जा माण्हू फिट बि रहंदा हुया ऐं हार्ट अटैक जो रेशो बि घटि रहंदो हुयो ऐं असां इहो बि ॿुधंदा हुआसीं ज़्यादा अरसो ज़िंदा बि हुननि जी उमिरि बि वधीक वधी हूंदी हुई। अच्छा अक्सर जॾहिं खाइजे थो त माण्हू हाणे अंडो तव्हां चयो काफ़ी माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ई नाश्तो हूंदो आहे ऐं सालनि खां बसि नाश्तो मतिलबु हो फ्राई अंडो, नाश्तो मतिलबु हो बॉयल अंडो, मतिलबु छा हिकिड़ी शइ रिपीटेडली इहा नुक़सानदेह न आहे सिहत जे लाइ? हिकिड़ी त ॻाल्हि इहा त माना असांजा त तक़रीबन मुंहिंजे ख़्याल 60-70% माण्हू अंडो नाश्ते में न खाईंदा आहिनि, चांहि पापा खाईंदा आहिनि। हा इहो हिन पापनि जे हवाले सां बि मूं ॻाल्हायो, हाणे माण्हू मुंहिंजो नालो पापो करे छॾियो। अच्छा ही अंडे वारी त माण्हुनि जी थिंकिंग में न आहे। माण्हू सम्झंदा त अंडा खाईंदासीं गर्मी थींदी, हींअर गर्मी आहे त असांखे अंडा सफ़ा खाइण ई न खपे। अंडे सां जेकी हीट पैदा थींदी आहे न उहो ॿिए खाधनि सां बि पैदा थींदी आहे, थर्मोजेनिक हीट शायदि हुनखे चवंदासीं। थी सघे तो कुझु ग़लति चवंदो हुजां, पर हर खाधे सां उहा हीट पैदा थींदी आहे, उन हीट सां को नुक़सान न आहे थींदो। हाणे ज़रूरी तव्हांजी ॻाल्हि ते अचां त डेली बेसिस ते हिकु जहिड़ो खाइण बि ज़रूरी न आहे। तव्हां ॾिसो सुबुह मां नाश्ते में अंडो कॾहिं फ्राई खाओ, कॾहिं बॉइल करे खाओ, ऐं कॾहिं तव्हां पंहिंजो दही खाइण शुरू करे छॾियो। मखण बि हेल्दी आहे, मखण बि अनहेल्दी न आहे। जेकॾहिं तव्हांजी डेली जी पूरी रूटीन सेट आहे त सुबुह मां तव्हां मखण बि ऐड करे सघो था, लस्सी पी सघो था, इहे चीज़ूं आहिनि। ऐं ओट्स आहिनि, जव आहिनि दलियो, उहो तव्हां ऐड करे सघो था, ड्राई फ्रूट्स आहिनि, खीर आहे। अच्छा डेली बेसिस ते नॉर्मली केतिरियूं कैलोरीज़ आहिनि जेके हेल्दी आहिनि वठण जे लाइ ऐं केतिरो कैलोरीज़ जेके आहिनि उहे टू मच आहिनि उन्हनि खे अवॉइड करणु घुरिजे? ॾिसो जीअं मिसाल जी ॻाल्हि केतिरी कैलोरीज़ वठणु, हाणे माण्हू दुनिया जो हर खाधो जेको आहे सो कैलोरी आहे। ठीकु आहे, माण्हू सम्झंदा आहिनि त सिर्फ़ु ख़राब खाधनि में कैलोरीज़ आहिनि, कुझु माण्हू सुठनि में बि आहे। हा सुठनि में कुझु बि खाईंदो त कैलोरीज़ ईंदी, छो जो कैलोरीज़ ईंदी आहे जीअं गाॾी जो पेट्रोल। जे तव्हां कैलोरीज़ विधियूं त गाॾी हलंदी, मीन्स पेट्रोल विधो त गाॾी हलंदी, कैलोरीज़ न विधियूं तव्हांजा इंटरनल ऑर्गन्स आहिनि, जीअं हार्ट आहे, माइंड आहे, तव्हांजा किडनीज़ आहिनि, इन्हनि खे बि कमु करण जे लाइ कैलोरीज़ खपनि एनी हाउ। तव्हां सिर्फ़ु सुता पिया हुजो पोइ तव्हां नॉर्मली केतिरी कैलोरीज़ नीडेड आहे पर डे? 2000 कैलोरीज़ मस्ट तव्हांखे वठणु ऑलमोस्ट ॾिठो वञे त 1500 मैक्सिमम हूंदियूं आहिनि तव्हांजो BMR
जंहिंमें तव्हांजी बॉडी मेटाबॉलिक रेट या ईअं कुझु हूंदो आहे जेको माना तव्हांजी इंटरनल फंक्शन जे लाइ। बाक़ी 500 तव्हां डेली बेसिस जेको कमु करदा ऐं जेको माण्हू वरी वर्कआउट करे थो त पोइ 2500 ताईं। ओके बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे बाज़ औक़ात खाइण जे हवाले सां आलू वग़ैरह थी वियो हे हो इहे बि माण्हू चवंदा आहिनि त यार फेट थी वेंदो आहे हिन सां पोइ वज़न ज़्यादा वधी वेंदो आहे त इहा ॻाल्हि रियलिस्टिक आहे ज़्यादा हिन शइ जो खाधो ख़ुराक खाइण सां? न, जीअं ॾिसो कैलरीज़ ते पाण ॻाल्हायो पिया उनखे थोरो सो एक्सटेंड कंदो त कैलरीज़ जो ई सॼो कमु हूंदो आहे। ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां बॉडी जी रिक्वायरमेंट आहे हाइट वेट जे हिसाब सां एक्टिविटी जे हिसाब सां जेकी कैलरीज़ अचनि थियूं तव्हां जूं उनखां जेकॾहिं तव्हां ज़्यादा खाईंदा त उहा कैलरीज़ स्टोर थी करे फेट जी शक्ल इख्तियार करे छॾींदी पोइ तव्हां मोटा थींदा। ठीकु आहे। पोइ उहा कैलरीज़ जेकॾहिं ज़्यादा चांवर मां अचे या गोश्त मां अचे या केले मां अचे उहो मैटर नथो करे। ओके उहो मैटर नथो पोइ हाणे करे। ताज़ो ताज़ो ईद गुज़री आहे कुर्बानी हर कंहिंजो फ्रिजनि में अञा ताईं बि गोश्त पिया आहिनि। मीट जो इंटेक केतिरो करणु घुरिजे? मीट खाइण ज़रूरी आहे। ज़रूरी आहे मीट खाइण ज़रूरी आहे छो जो असांखे मतिलबु अलाह साईं मीट ईटर बि बनायो आहे। ठीकु आहे। ठीकु आहे। असांखे डॉक्टर ज़ाकिर नाइक चवंदो आहे त हे ॾंद छो ॾिना अलाह साईं असांखे। ठीकु आहे। हिकिड़ो त इहो सबूत आहे। ॿियो इहो ॻाल्हि आहे त मीट सां छा थींदो आहे तव्हां जॾहिं मीट खाईंदा आहियो त तव्हांजी बॉडी उन कैलरी उन मीट खे डाइजेस्ट करण जे लाइ उन मां कैलरीज़ कढण जे लाइ पंहिंजी बॉडी ज़्यादा कैलरीज़ बर्न कंदी आहे। इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं पर नंढड़ी साई वठूं था ब्रेक जो टाइम थी वियो नाज़रीन ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर रवां खे भली कार चऊं था मां खटे वियमि ॾिसो त सूरत हाल इहा आहे त असां हींअर ॻाल्हाए रहिया आहियूं फिटनेस जे मथां। अॼु जो बेसिकली असांजो सॼो प्रोग्राम फिटनेस जे मथां ई रहियो आहे। बीमारियुनि खे बि डिस्कस कयोसीं मौसमियाती सूरत हाल जे हवाले सां बि डिस्कस था कयूं त इन करे बिलाख़िर इहे सभु शयूं जुड़ियल आहिनि कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हांजी फिटनेस जे मथां तव्हांजी वर्ज़िश जे मथां। त हिन खां भलो छा हूंदो जॾहिं तव्हांजे स्टूडियो में ई हिकिड़ो ॿाहिरि जॉइन कयो इन्हनि पर हींअर असां काफ़ी हेल्थ जे हवाले सां फिटनेस जे हवाले सां बि उन्हनि सां डिस्कस कयोसीं पर उन्हनि जो हिकिड़ो जेको सभ खां सुठो क्वालिटी बि आहे त उन सिंधीअ में कॉन्टेंट क्रिएशन कई आहे फिटनेस जे हवाले सां। इहो ॾाढो रेयर आहे। अॼुकल्ह जिते बि तव्हां ॾिसो त फिटनेस ऐं कॉन्टेंट क्रिएशन जो दौर हले थो पियो। डिजिटलाइज़ थी वियूं आहिनि हर शइ डिजिटल ते मोबाइल ते रील्स ते आहिनि। सो कीअं इहा इंस्पिरेशन मिली उन्हनि खे हिन सां ॻाल्हायूं था। मोहसिन त छा शइ तव्हांखे इंस्पायर कयो त भला मां अहिड़ियूं के रील्स ठाहियां अहिड़ो कॉन्टेंट क्रिएट कयां सो बि सिंधीअ में तव्हां पंहिंजे सिंधी नौजवाननि जे लाइ छा हमदर्दीअ में इहो फ़ैसिलो कयो त फिट थियणु घुरिजनि उन्हनि खे ज़रूरत आहे हिन शइ जी? असल में ॾिसो ईअं हूंदो आहे त हिकिड़ी चीज़ हूंदी आहे रिलेटेबिलिटी। हा माना जॾहिं इंसान कंहिंखे ॾिसंदो आहे न पोइ उन सां थोरो रिलेटेबल थींदो पोइ उन जहिड़ी चीज़ूं करण जी हरकत कंदो आहे माना इंस्पायर थींदो आहे। त जॾहिं आउं पाण बेसिकली कॉन्टेंट ॾिसंदो हुउसि त सभु कॉन्टेंट फिटनेस जो या त इंग्लिश में हूंदो आहे या त इंडियंस कनि पिया उर्दू में। ठीकु आहे। त उन्हनि सां असां एतिरो रिलेट न करे सघंदासीं। वरी जिम में जेका मुंहिंजे इर्द गिर्द छोकिरा हूंदा हुआ उहे इंडियंस जो कॉन्टेंट ॾिसी ईंदा मूंखे अची करे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हीअ त इन बजे यार उन्हनि जे हिसाब सां आहे पंहिंजे हिसाब सां चीज़ूं हिते अलॻि आहिनि। ठीकु आहे। त पोइ मूं सोचियो त छो न आउं पाण अची करे अॻियां सिंधी में ई कॉन्टेंट ठाहियां माण्हू ॾिसनि मूंखे ऐं रिलेट कनि वरी इंस्पायर बि थियनि ऐं बेसिकली पंहिंजो मतिलबु जेन्युअनली माण्हू इलाही इंस्पायर थियनि पिया माण्हू इलाही मैसेजिस कनि पिया मूंखे ॾिसी करे इवन ड्राइवर्स तक यार असांखे जिम वञिणो आहे असां कीअं रूटीन मेंटेन कयूं। बिल्कुलु सही आहे। हिकिड़ो हिन में इम्पोर्टेंट सुवाल मोहसिन तव्हां सां मां कंदुमि ख़ासि करे यूथ जे लाइ जेके नौजवान छोकिरा आहिनि उहे बॉडी वग़ैरह ठाहिण जे लाइ ॿियनि माण्हुनि खां इंस्पायर थी करे शॉर्टकट इस्तेमालु कंदा आहिनि स्टेरॉइड्स वग़ैरह थी वियो त हिन खां कीअं बची थो सघिजे या हिन में को बेनिफिट बि आहे स्टेरॉइड्स जो? ॾिसो आउं ऑडियंस खे ॿुधाइणु चाहींदुसि त स्टीरॉइड्स जेका आहिनि सो उहे आहिनि पंहिंजो कॉम्पिटेटिव बॉडी बिल्डर्स जे लाइ। बॉडी बिल्डिंग हिकिड़ो अलॻि स्पोर्ट आहे बिल्कुलु ई। उन में तव्हांजी पंहिंजो हिकु हिकु ग्राम प्रोटीन ते कमु थींदो आहे। डॉक्टर्स उन्हनि जे मथां हूंदा आहिनि उन्हनि जी न्यूट्रिशनिस्ट हूंदा आहिनि हर चीज़ उन्हनि जी लुक आफ्टर थींदी रहंदी आहे। मंथली बेसिस टेस्ट बि थींदा रहंदा आहिनि इंटरनल ऑर्गन्स उन्हनि जा कीअं। त उहो बॉडी बिल्डिंग हिकिड़ो स्पोर्ट अलॻि आहे फिटनेस अलॻि आहे।
ठीकु आहे फिटनेस में जेकॾहिं तव्हां आहियो त तव्हांखे हे चीज़ूं करणियूं न आहिनि, सोचणो ई न आहे परे परे ताईं। ओके तव्हां जेकॾहिं आम माण्हू हिकिड़ो इहे चीज़ूं करे थो त पोइ उन चीज़ुनि खे मतिलबु सही सां न यूटिलाइज़ न करे सघंदो ऐं utilize उनखे करे सघंदो। इलाही ज़्यादा नुक़सान ईंदा। हा। ऑर्गन्स जी एज वधी वेंदी आहे, बॉडी ऑर्गन्स खां पंहिंजी लिमिट खां ज़्यादा कम वठंदी आहे, त पोइ उहा हार्ट जेको आहे सो Issues 20 सालनि थींदा जे आहिनि। छोकिरे जो हार्ट बि जेको आहे सो वञी 60 अक्सर इहो सालनि बि जे असां रील्स हार्ट वायरल जो थींदियूं थींदो आहे। आहिनि न, जिम में ई माण्हुनि खे ट्रेडमिल ते ई हलंदे हलंदे अटैक थिया आहिनि, ॿार किरी पिया आहिनि, उन्हनि जूं डेथ बि थियूं आहिनि। हा त बिल्कुलु। मुंहिंजे ख्याल में इहा ई निग्लेक्शन आहे त उहे पंहिंजे फिट जे हवाले सां उहो ग़लति एक्सरसाइज कंदा आहिनि, मतिलबु उहो शॉर्टकट्स जे करे ऐं जेको बि हा। पंहिंजो जंहिंखे उहो इंस्पायर कनि था, जेके बि हीरोज़ ॾिसनि था, जेके बि स्टार्स उहे ॾिसनि था, हा। चवनि था असांखे बसि अहिड़ी बॉडी खपे, ऐं अहिड़ी इहो हा। बजाए हिन जे जो हुन चेक एंड बैलेंस रखनि, हा, ओड़ी उन- डाइट रखनि और हा, बसि उन उहो- बॉडी बिल्डर्स खे हा, ॾिसी इंजेक्शंस वग़ैरह यूज़ कंदा आहिनि ऐं माण्हुनि खां लिकाईंदा बि आहिनि, लिकाईंदा बि हा आहिनि। त माण्हुनि खे ज़ाहिर न थिए त असां इहे चीज़ूं यूज़ करियूं हा। था। बाक़ी जेको ट्रेडमिल्स वग़ैरह ते रनिंग करण जे दौरान तव्हां चयो पिया हार्ट अटैक वग़ैरह जो, हा। उनजो इहो सीन हूंदो आहे छो जो उहो नंढे हूंदे खां ई ख़राबु लाइफ स्टाइल गुज़ारींदा ईंदा आहिनि, अच्छा माण्हू इंटरनली एतिरो डैमेज थी चुका हूंदा आहिनि। जो फॉर एग्जांपल असांजे ॿारनि जी नंढे हूंदे खां डाइट में हरू भरू गोश्त एतिरो एड नथो कयो वञे, फास्ट फूड एतिरो फास्ट फूड कोल्ड ड्रिंक्स, पोइ हुन खां पोइ जॾहिं हुनजी हिकिड़ी सर्टन एज अचे थी, अडल्ट थिए थो, पोइ उहो जॾहिं गोश्त वग़ैरह खाए थो पोइ चए थो यार पेट में सूर, गोश्त हज़म नथो थिए। तव्हां हुन चीज़ खे बॉडी खे हुन हिसाब सां ट्रेन ई न कयो। तीअं जेको माण्हू जेको नंढे हूंदे खां एक्सरसाइज वग़ैरह नथो करे, जिम में अची करे हुन बॉडी खे टॉर्चर करे छॾियसि न, पोइ उते थोरो कमु ख़राब थी थो वञे, पोइ सही, थोरो सही, लिमिट्स में आहिस्ता आहिस्ता बॉडी खे पोइ पुश भला कजे। उहे ॿार जेके नंढे हूंदे ई ईअं आहिनि पलियल वड़ियल न, उहे अहिड़ो फास्ट फूड था खाइनि पिया ऐं लेट नाइट ऑर्डर्स, ऐं उन्हनि जी सॼी ज़िंदगी इहा आहे फ़िलहाल, इहा ई ऐं उहो टीन एज में ॿार आहे, में। ऐं उहो हाणे चाहे थो त मां जिम में वञा, त स्टार्टिंग में हुनखे जीअं ज़ाहिर स्लोली ऐं ग्रेजुअली करणु घुरिजे, त Gradually स्टार्टिंग में छा करणु घुरिजे? स्टार्टिंग में आहिस्ता आहिस्ता पंहिंजो जिम वञे, थोरी थोरी एक्सरसाइज करे, थोरी हल्को हथ हा हल्को हथ रखे, ईअं न आहे त बसि अॼु ई वञी ऐं सॼो हा। वज़न घटि करे छॾंदुसि, ठीकु या वेठो कलाकनि जो कलाक डोड़ा, हल्की फुल्की एक्सरसाइज करे पंहिंजी डाइट खे आहिस्ता आहिस्ता चेंज करणु शुरू करे, जीअं त बोर बि न थिए। अचानक बि सभु शइ बंदि न हा करे। अचानक बंदि न करे, चलो Okay. ठीकु आहे, पहिरीं हिकिड़े टाइम जी मील सोचे तव्हां सुबुह जो नाश्तो मूंखे एनी हाउ डेली बेसिस ते सेट करणो आहे, ओके पोइ लंच ते अची वञे, पोइ डिनर ते अची वञे, पोइ पंहिंजो हैबिट्स चेंज करे, पोइ स्लीप रूटीन चेंज करे, ॾिसो आहिनि सभु चीज़ूं बेसिक, ऐं इंसान रहियो इन्हनि चीज़ुनि ते ई आहे। ऐं स्लीप तमामु घणो ज़रूरी आहे। बिल्कुलु असल चीज़ूं इंसान जूं जेकियूं आहिनि न उहे इहे आहिनि, इंसान हिननि चीज़ुनि तां भटकियो आहे तॾहिं बीमारियूं पैदा थियूं। जेके माण्हू मजबूरी में नाइट जॉब था कनि, उहे कीअं पंहिंजी रूटीन सेट उहे डे में सुम्हनि, डे में सुम्हनि ॾिसो मिनिमम तव्हांखे 7 खां 8 कलाक सुम्हणो आहे। छो त उन्हनि जी मजबूरी आहे, अदरवाइज त मजबूरी। राति वारी निंड हा, आइडिया बसि इहो आहे त तव्हां पंहिंजे कमरे में एतिरी ऊंधाई करे छॾियो त तव्हांखे कुझु बि ॾिसण न अचे, ओके त तव्हांजे माइंड खे ऑटोमेटिकली फील थैंक यू सो मच मोहसिन, थैंक यू, Thank you so तव्हां much. असांजे स्टूडियो में आया ऐं काफ़ी बहितरीन ॻाल्हि, काफ़ी इंस्पिरेशनल ॻाल्हियूं जेके मोहसिन जी पर्सनैलिटीअ मां असांखे मिलियूं बि, उन्हनि जी ॻाल्हियुनि मां बि मिलियूं, ऐं कॉन्टेंट क्रिएशन जे हवाले सां बि उन्हनि खे ऑल द बेस्ट कयूं था। Thank you so उमेद आहे तव्हांजो जेको बि मोटिव आहे, उहो मोटो आहे उहो कामयाबु थिए, ऐं जेको मोटिव गोल आहे त असांजे सिंधी माण्हुनि खे थोरो ट्रैक ते आणियो, उनखे थोरी शेप में आणियो, उहो कामयाबु थिए, ऐं उमेद आहे त अॼु जो हिकु प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मुबशिर, आई थोरोली एंजॉयड इट। बिल्कुलु नाज़रीन, अॼु असां प्रोग्राम खे पाण बि इंजॉय कयोसीं ॾाढो ज़्यादा, ऐं असांखे ॻाल्हि ॿोल्हि कंदे इलाही सुठो लॻो, ख़ासि करे असांखे बि कुझु टिप्स मिलिया जेके असां यूटिलाइज़ करे था सघूं। मां कुझु ॾींहं पहिरियां बि चयो त मां थोरो वज़न वधाइण जी डाइट शुरू करे छॾी आहे, त हाणे मौसम खे ॾिसी मां मज़ीद इंस्पायर थी वियो आहियां, त हाणे वधीक मूंखे जेको आहे बहितर कुझु करणु घुरिजे। नाज़रीन, सुभाणे हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थींदासीं नवनि उनवाननि सां, नवनि मौज़ूअनि सां गॾु तव्हां सां इहा ई कचहरी असांजी जारी रहंदी, लेकिन तेसि ताईं मुबशिर हुसैन ऐं भाग फ़िज़ा तव्हांखे ॾियो इजाज़त। सुभाणे हिकु दफ़ो इंशाल्लाह वरी मुलाक़ात थींदी। अला भाई, थैंक यू सो मच फॉर सर्विंग।